हाईवे के मकाम पर मौजूद गोला बिरादरी की जानिब से लोगों पे बाजियाबी के लिए एहतियाजी धरना दिया जा रहा है। मजीद यहाँ मौजूद लोगों से जानते हैं इसी हवाले से उनका क्या कहना है। जेको आई ताईं धाड़नि चंबे में आहे धाड़े तीर जा आहिनि उहे डॉक्टर 50 लख जो तव्हांखे माण्हू ॾींदासीं वरना असां उनखे मारे छॾींदासीं। शाम ताईं माण्हू मिले शाम असां धरणो हयो आहे त ॿ घंटा गुज़रिया आहिनि। जेकर ॿ महीना गुज़री वेंदा धरणो असां तॾहिं ख़तमु कंदासीं जॾहिं असांखे माण्हू मिलंदो। इहे खोखला DSP असां ॾिठा आहिनि जेको 10 ॾींहं आसरा ॾियनि था ऐं वरी जेकॾहिं 2 ॾींहं हिकिड़ो असां चोर धाड़ेल पकड़ियोसीं। धाड़ेल जीअं पकड़ियोसीं DSP साहिब बि पहुची वियो, उन्हनि जा जेके क़ौम जा बंगारनि जा वॾा उहे पहुची विया त सभु उन्हनि जे हेल्प में लॻी विया। ऑफिसर उहो SHO उहो DSP जी हेल्प में लॻी विया त वारो के उनखे छॾियो ऐं चोर जे बदमाश जी हेल्प में मिंट में अचनि था। जेकॾहिं हिकिड़ो शरीफ़ माण्हू अली मुराद आहे उहो राति जो ॻोल्हो आहे 10 ॾींहं उहो उन्हनि जे चंबे में धड़नि जो को वञण लाइ तयारु न आहे। न को DSP आहे, न को SHO आहे, न को ऑफिसर आहे, को बि हिन जे अॼु हिते जल्दी जल्दी अचनि था, न्यापा मोकिलनि था, धमकियूं ॾियनि था। छा धड़नि खे धमकियूं छो नथा ॾियनि? माण्हू छो नथा वापसि कराइनि? छा उन्हनि लाइ हुकूमत खे का ताक़त न आहे? जेकॾहिं न आहे ऑफिसरनि त हलिया वञनि। DSP हफ़ीज़ चाचड़ सां उहो वॾा ऑफर ॾींदो रहियो त तव्हांजो माण्हू मुंहिंजे ज़िम्मे आहे सो तव्हांखे मां बाज़ियाब कराए ॾींदुमि। अॼु 8-10 ॾींहं गुज़री विया आहिनि, अॼु ताईं असांखे को बि रिलीफ न मिलियो आहे, को बि तहफ़ुज़ न मिलियो आहे। हाणे तक़रीबन 8 बजे हिते असां रोड बंदि कयो आहे। को बि अहिड़ो भलो को वॾो ऑफिसर असां ताईं न पहुतो त असांखे को ॻाल्हि करे असांखे ॻाल्हि में मुतमिन करे असांजो माण्हू मोटे। असांजो असल मुतालबो इहो ई आहे। असां गोला बिरादरी शरीफ़ हिकिड़ा ग़रीब मिसकिन आहियूं, हारी पोरियत महिनतकश माण्हू आहियूं। असां सां हर वक़्तु इहो ज़ुल्म थियो थो वञे। बराए करम आला ऑफिसरनि खे सिंध जे आला वज़ीर कमेटी के जेके MP MN मिनिस्टर जेके SP बाला ऑफिसर आहिनि इन्हनि खे असांजी इहा रिक्वेस्ट आहे त असांखे ज़ुल्म खां बचायो वञे। अञा ताईं असांखे कुझु बि न हुकूमत ॾांहुं रिपोर्ट मिली, मोटाइण जो न वठण जो काशे बि न मिलियो आहे। हिन वक़्तु असां मजबूर थी परेशान थी उन ग़रीब जी घर में न भाउ ॿरे थो, न नंढा बच्चा मानी खाइनि था। हिन वक़्त ताईं असां मजबूर थी रोड ब्लॉक कयो आहे। अॻे ॾींहुं धाड़ेलनि ॻाल्हायो असांजे हमराह जे नंबर में त 50 लख ॾियो न त असां तव्हांजी हमराह जो लाश मोकिलींदासीं। असां मजबूर थी रोड ब्लॉक कयो आहे। जेसिताईं असांजो हमराह हिते रोड में न मिलंदो तेसिताईं बिल्कुलु रोड न खुलंदो, खणी जीअं बि थियूं। सिंध के आला हुकाम से मुतालबा के हमारे मुल्क को जल्द से जल्द बाज़ाब करके हमारे दुशार दूर की जाए। मोहम्मद उस्मान तावरी के साथ इस्लाम दिन बंगवार वश न्यूज़।